फिर मामा मुमताज़ जी शख़्सियत ते ॻाल्हाइण त हाणे केतिरो माण्हू ॻाल्हाइजे उहो घटि आहे। पर मां हिकु दफ़े मामे मुमताज़ खां हिकिड़ो इंटरव्यू कयो जंहिंमें मामे चयो शख़्सियतनि जे बारे में। उन्हनि खां मां जॾहिं पुछियो, उन्हनि कुझु शख़्सियतनि जा नाला वरिता, पर तव्हांजे शख़्सियत ते मां पुछियो, मामे चयो हू त मुंहिंजो दोस्त आहे ऐं असां त आशिक़ माशूक़ आहियूं, आशिक़ माशूक़नि जे लाइ त मां जेको चवंदुसि उहो घटि आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? मुमताज़ बिरोही साहब मुंहिंजो वॾो भाउ बि हो। मुंहिंजो सियासी हवाले सां मुंहिंजी तरबियत में उनजो तमामु वॾो हथु आहे। मूंखे उन्हनि हथनि सां जीएसुनि जी इन जदोजहद में, साईं जी पैरोकारी में ऐं क़ौमी तहरीक में मुंहिंजो फार्म भरे मूंखे इन तहरीक जो हिसो मुमताज़ बिरोही साहब बणायो। मां उनजे अॼु टीजे ते चवां थो त मां हिकिड़े वॾे भाउ खां महरूम थियो आहियां। मूंखे हिदायत कंदड़ ऐं मुंहिंजी रहनुमाई कंदड़ हिकिड़े साथी दोस्त उन्ही खां महरूम थियो आहियां। ऐं जीअं हुन तव्हांखे चयो त असां आशिक़ माशूक़ हुआसीं, बिल्कुलु उहो मुंहिंजे आशिक़नि में हो ऐं मां हुनजे आशिक़नि में। ममता साहब सिंध जी क़ौमी जदोजहद में साईं जीएम सेठ चयो आहे त सालेह क़ौमी कारकुन, साईं जीएम सेठ हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे त ममता साहब सिंध जी क़ौमी जदोजहद जो सालेह कारकुन, आज़ादी पसंद, पंहिंजे वतन जे इंच इंच ऐं मिटीअ जो आशिक़ हो, करोड़नि माण्हुनि जी बका तरक़ी उनजी ख़ुशहाली लाइ विढ़े पियो। ऐं उहो ई जेको शेर साईं जीएम सेठ जी क़बर ते लिखियलु आहे त जेसी हुई विरची न वेठी वञी भूए पहती सारींदे खे सॼणे, त हू जेसि ताईं जीअरो हो हू सुख ऐं आराम सां न वेठो। कराचीअ में हुन सिंध जे माण्हुनि जे तहफ़ुज़ जे लाइ अमली कदम खयां, रुगो नारा रोडनि ते न हयईं, अमली तरह विढ़ियो सिंध जे माण्हुनि जे तहफ़ुज़ लाइ। तालीमी इदारनि खां वठी जमायत इस्लामी जे दहशतगर्द मिलिटेंट ग्रुपनि जो हुन मुक़ाबिलो कयो, नस्ली दहशतगर्दनि जो हुन मुक़ाबिलो कयो। जॾहिं सिंधियुनि खे लियारी में पए कुठऊं ऐं सिंधियुनि खे लियारी मां बेदख़ल कयूं पए, उन में बि मुमताज़ बिरोही साहब अॻे मोर्चे ते विढ़ियो पए था। हू सुठो बराबरि मुक़रर न हो, पर सुठो मुंतज़मीन हो, सुठो सोच रखंदड़ ऐं सुठो ऑर्गेनाइज़र हो। उन्होंने सॼी जदोजहद खे कराची में सिंध जे माण्हुनि जी तहफ़ुज़ वारी जदोजहद खे ऑर्गेनाइज़ पए कयो, उनजो अॻुवाणी वारो रोल हो। पर कॾहिं बि उन शख़्सी तौर ते पाण खे निमाया न कयो, पंहिंजे ज़ात जे निमाह खां हटी करे हुन हर वक़्तु सिंध जे माण्हुनि जे तहफ़ुज़, आज़ादी ऐं सलामती जे लाइ विढ़ियो, ॻोठनि जे लाइ विढ़ियो। जेको समुंड आहे तंहिं समुंड जे तहफ़ुज़ लाइ विढ़ियो। सिंध जे माण्हुनि जी हिते जेका बेदख़ली हुई उन बेदख़ली जे ख़िलाफ़ विढ़ियो। सिंध जे ॻोठनि बहरिया टाउन DHA खां वठी समुंड जी पट्टी ताईं धरती धणनि खे जॾहिं बेदख़ल कयो पियो वञे त ममता साहब न फ़क़ति मुल्क जे अदालतुनि जा दर खड़काया त भई तव्हां सिंध जे धरती धणनि खे पंहिंजे गादी जे हंध में बेदख़ल था कयो। त ममता साहब उन मामले में बि डोमिसाइल जो सवाल हुजे या नदियुनि नालनि जा मसइला हुजनि, कराचीअ जे माहौलियाती तहफ़ुज़ लाइ अदालतुनि खां वठी रोडनि ताईं रिसर्चर, तारीख़दान, लतीफ़ ऐं साईं जीएम सेठ जो आशिक़ हो। तो हिन उन चपे चपे जे तहफ़ुज़ लाइ जदोजहद कई। तालीमी इदारनि में जेके सिंधी शागिर्द पढ़नि था, इन कराची यूनिवर्सिटी में ममता साहब उन गोलियुनि जो मुक़ाबिलो कयो। तालीमी इदारा जेके सिंधी शागिर्द तालीम पढ़ाइनि था, इन्हनि जे तालीम पढ़ाइण लाइ ममता साहब विढ़ियो ऐं हिते जेल, टॉर्चर सेल, तकलीफ़ूं सटई, बदतरीन तशद्दुद, रियासती तशद्दुद खे मुमताज़ बिरोही साहब मोह ॾिनो। त सिंध जी क़ौमी तहरीक में हुनजो जेको किरदारु आहे उहो न विसरण जहिड़ो आहे ऐं ॻंढण वारो आहे। हू ग्रुपनि खां बालातर हो, हू पार्टियुनि जे हदबंदियुनि खां बालातर हो, हू सरापा सिंध हो। ऐं जेको साईं जीएम सैयद जेको हिकु हक़ीक़ी क़ौमी कारकुन ऐं वतन जे आशिक़ जो जेको चयो आहे त जेके क़ौमी वर्कर जेके सालिह आहिनि त सालिह ऐं सुल छणो सिंध जो पुटु हो। यकीनन हुनजे जुदाईअ जो, हुनजे विछोड़े जो
असां सभिनी खे हिकिड़ो संदसि ख़ानदान खे मूं जहिड़ा प्यार कंदड़ जेके हुनजा दोस्त आहे ऐं मां जेको कुझु आहियां अॼु जो GSN महाज जो चेयरमैन आहियां, रोल अदा कयां थो, मुंहिंजे हिन रोल जी अदायगी में उनजो किरदारु आहे।